नज़र हेडलाइन सवा ॾिठियूं हिते अवां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। डिजिटल आदमशुमारी खिलाफ़ एसटीपी जो कराची प्रेस क्लब आॾो धरणो वॾे अंग में कारकुननि शिरकत कई आहे। डिजिटल आदमशुमारी माण्हुनि जी ॻणप न पर सिंधियुनि जे पेरनि हेठां धरती कढण जी साज़िश आहे। डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु आहे त डिजिटल आदमशुमारी सिंध जे वजूद खे ख़त्म करण जी हिकु चाल आहे। हिन आदमशुमारी के कंहिं बि सूरत में क़बूल नथो करे सघिजे। पीपी जे एपीसी में शिरकत करे वॾे वज़ीर खे चयो त वतन जो सौदो करण न ॾींदासीं। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर, वधीक छा तफ़सील आहिनि? एसटीपी जे चेयरमैन डॉक्टर कादिर मंगसी कराची प्रेस क्लब अॻियां खिताब कंदे चयो आहे त 24 फ़रवरी खे ॿुधायो त डिजिटल आदमशुमारी थिए पई पर असां उन ई वक़्तु असांजी क़बूल न आहे। डिजिटल आदमशुमारी सिंध लाइ चवनि था त निंड मां उतो अची बदमाशी क़बूल न कंदासीं। इन चयो त जेको वज़ीर आला सां असांजी मीटिंग थी एपीसी में, उते बि मूं चयो त जेकॾहिं आयो त सिंध जो केस वड़ो, बाक़ी अवां सिंध जा वज़ीर आहियो, सिंधी माण्हुनि जा वज़ीर न आहियो। हिन चयो त बिलावल भुट्टो तक़रीर कंदे चयो त वज़ीर आज़म खे चयो आहे त सिंध में तथ्य आहिनि त उहा डिजिटल आदम जेकॾहिं असां ॻाल्हाइण जा दरवाज़ा कंहिंजे लाइ बि बंदि न आहिनि। ठीकु आहे आमिर, तफ़सीलुनि खां आगाह करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।